तहरीक इंसाफ़ के लाश घुर्जनि माण्हुनि खे मारण जी मनसूबबंदी थी चुकी आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर फैसल वाडवा चयो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे लाश घुर्जनि ऐं उहे झेड़े जे लाइ रेड ज़ोन अचणु चाहिनि था। ही चाहिनि था त गोलियूं हलायूं वञनि छो त पार्टी जे अंदरि माण्हू मारण जी मनसूबबंदी थी चुकी आहे। सेनेटर फैसल वाडवा इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त रियासत सियासत ऐं हुकूमत जी हिकु हद आहे। डर मुरवत लिहाज़ घणो थी चुको। बदमाशी जी सियासत करणी आहे त ॾिसी था वठूं त केरु कामयाबु थींदो। हिन चयो त ख़ैबर पख्तूनख्वा जा वसीला एहतिजाज जे लाइ इस्तेमालु कया पिया वञनि। अली अमीन गंडापुर उन लाइ बाह वसाए रहियो आहे त हू वॾो वज़ीर आहे। मां चवां थो त हू सिर्फ़ु प्यादो आहे। मुंहिंजे लाइ उन जी ज़िंदगी बि अहम आहे छो त उहो मुंहिंजो साथी रहियो आहे। हिन चयो त मनसूबाबंदी थी वई आहे त माण्हू मरणा आहिनि ऐं लाशनि जी सियासत करणी आहे। हिननि खे लाशनि जे ढेर जी ज़रूरत आहे पर ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू बि असांजा पंहिंजा आहिनि। फैसल वाडवा चयो त हिकु पूरी कहाणी हली रही आहे जंहिंखे ॾिसण जी ज़रूरत आहे। ख़ुदा मासूम ॿारनि जूं जानियूं बचायो। अदलिया खे मासूम ॿारनि जूं हयातियूं बचाइण लाइ मदाख़लत करणु घुरिजे। हिन चयो त जलसनि में 50,000 माण्हू बि अची विया त छा इहा 25 करोड़ माण्हुनि जी नुमाइंदगी आहे। इमरान ख़ान ग़रीबनि जे ॿारनि जी ज़िंदगियुनि सां न खेॾे। हिन चयो त मूं उन वक़्तु बि PTI बानी खे रोकियो आहे पर इमरान ख़ान ऐं फैज़ हमीद मिली विया आहिनि। मूं अॻु ई चयो हो त लॉन्ग मार्च न करियो, अव्हां ते गोलियूं हलायूं वेंदियूं। फैसल वाडवा चयो त हिननि जी पार्टी में डिक्टेटरशिप आहे। हिननि जी पार्टी में जेके शरीफ़ हूंदा आहिनि उन्हनि खे डिॼणो चवंदा आहिनि। PTI बानी पंहिंजे जिगरी दोस्त नईम उल हक़ जे वफ़ात ते बि न वियो। हिन चयो त PTI बानी आज़ादीअ जूं ॻाल्हियूं करे रहियो आहे पर उहो पहिरियां पंहिंजे पुटनि खे त पाकिस्तान घुराए। असां समूरियूं शयूं ॿुधी ऐं ॾिसी रहिया आहियूं। टाइमिंग अहम आहे छो त पाकिस्तान में SCO इजलास शुरू थियण वारो आहे। हिन वधीक चयो त मुरवत ऐं लिहाज़ घणो थी वियो। मूंखे एतिरो मजबूर न कयो वञे जो अव्हां जूं समूरियूं शयूं क़ौम जे साम्हूं रखी छॾियां। मुंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवाम खे बचाइणो आहे।